सरकारी दस्तावेज़ खणी वेंदड़ पुलिस एहलकार खां 5 हथियारबंद फोरुन, मोटरसाइकिल, रोक रक़म ऐं सरकारी दस्तावेज़ फुर करे फरार थी विया। मुतासिर पुलिस एहलकार लोंग दायरी मूजिब कमरदीन चांडियो थाणे ते हेड कांस्टेबल तौर मुक़रर आहियां। अॼु हथियारबंद सरकारी अहम दस्तावेज़ ऐं मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया आहिनि। दौड़ में मॉडल कॉलोनी वासी मसमात शकीला रिंद पारां अॻूणे मुड़ुस ऐं पुट ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मसमात शकीला चयो त अॻूणो मुड़ुस सिकंदर रिंद ऐं पुट सिराज रिंद मूंखे क़त्ल करणु चाहिनि था। मुड़ुस कुझु साल अॻु ॿी शादी करे मुंहिंजो ऐं मुंहिंजे ॿारनि जो ख़र्च बंदि करे छॾियो, जंहिं बाद अदालत सां रुजू करे ॿारनि खे हक़ ॾियारियो, पर हाणे मुड़ुस ऐं पुट क़त्ल करे घर मथां कब्ज़ो करणु चाहिनि था। हुन वस वारनि खां मुतालबो कयो त मुड़ुस ऐं पुट खां तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿिए पासे दौड़ में वधंदड़ बदअमनी मंशियात जे वाक़े ख़िलाफ़ जस्कम बशीर ख़ान पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते तालके दौड़ जे सदर ताहिर ज़रदारी, राशिद बिरोई ऐं ॿियनि चयो त पुलिस जी नाअहली सबबि फुर ऐं चोरी जी वारदातुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। पुलिस मंशियात विकिरो कंदड़नि खां मंथलियूं वठी खेनि मंशियात विकिणण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। हुननि इख़्तियारियुनि ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त मंशियात ऐं बदअमनी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो। रूरल हेल्थ सेंटर चूहड़ जमाली में दवाउनि जी खोट ऐं डॉक्टरनि जी गैर मौजूदगी ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौक़े ते गुल हसन मल्लाह, अनीस मल्लाह ऐं ॿियनि चयो त रूरल हेल्थ सेंटर चूहड़ जमाली में मरीज़नि लाइ का बि बहितर सहूलियत मौजूदु नाहे। डॉक्टर मरीज़नि खे सरकारी दवाउनि बदिरां ॿाहिरीं दवाउनि लाइ तजवीज़ कनि था। इस्पताल में सहूलियतूं ऐं डॉक्टर मौजूदु न हुअण ते मरीज़ सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। हुननि सिहत खाते जे सूबाई वज़ीर ऐं PPHI खां मुतालबो कयो त चूहड़ जमाली रूरल हेल्थ सेंटर में सहूलियतुनि खोट ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। मीरपुर भठोरो में ॻोठाणे खां फुर कंदड़ फोरू इलाइक़े वासियुनि हथां सोघो थी वियो। मीरपुर भठोरो जे ॻोठ अलीशेर जाफ़री वासी खां राहू वाह वटां नामालूम हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया, जंहिं बाद फायरिंग जी ॾे वठ में हिकु फोरू इलाइक़े वासियुनि हथां सोघो थी वियो। हथायल फोरू खे इलाइक़े वासियुनि मारकुट बाद पुलिस हवाले करे छॾियो।